नाज़रीन अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त जैकमाबाद जी जिम्स अस्पताल में मेन गेट ते मरीज़ जी ज़मीन ते लेटियल वीडियो वायरल। वारसन पारां गार्ड खे अंदर वञण जूं मिंथूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर हाशिम ब्रोही मूजिबि वीडियो में मरीज़ जा वारिस जिम्स जे गार्डन खे अंदर वञण लाइ मेड़ मिंथूं करे रहिया आहिनि। ज़रियनि मूजिबि मरीज़ मिस्कीन ऐं बेपहुच हुजण करे जिम्स अस्पताल जी इंतज़ामिया मरीज़ जो चेकअप करण बजाए मरीज़ खे इलाज खां खुतो जवाब ॾेई अस्पताल मां बेदख़ल करे घर वञण लाइ चयो, पर मरीज़ घर वञण बदिरां ज़मीन ते लेटी पियो। जिम्स में मौजूद गार्डन ऐं मरीज़नि जे वारसनि में मुंहमारी थी पई, जंहिं बाद मरीज़ जे वारसनि जिम्स अस्पताल जी इंतज़ामिया ख़िलाफ़ मरीज़ खे जिम्स अस्पताल जे मुख्य गेट वटि फ़र्श ते सुम्हारे एहतजाज कयो। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त वीडियो में मरीज़ जा वारिस जिम्स जे गार्डन खे अंदर वञण लाइ मेड़ मिंथूं करे रहिया आहिनि। ज़रियनि मूजिबि मरीज़ मिस्कीन ऐं बेपहुच हुजण करे जिम्स अस्पताल जी इंतज़ामिया मरीज़ जो चेकअप करण बजाए मरीज़ खे इलाज खां खुतो जवाब ॾेई अस्पताल मां बेदख़ल करे घर वञण लाइ चयो, पर मरीज़ घर वञण बदिरां ज़मीन ते लेटी पियो। जिम्स में मौजूद गार्डन ऐं मरीज़नि जे वारसनि में मुंहमारी थी पई, जंहिं बाद मरीज़ जे वारसनि जिम्स अस्पताल जी इंतज़ामिया ख़िलाफ़ मरीज़ खे जिम्स अस्पताल जे मुख्य गेट वटि फ़र्श ते सुम्हारे एहतजाज कयो।